वेझो ॻोठ गुल सेहतो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंमें स्कूली शागिर्दनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां शिरकत कई वई। उन मौक़े ते वाइस चेयरमैन यूसी भिटशाह शहमीर सेहतो, SMC चेयरमैन अशरफ सेहतो, औरंगज़ेब कल्होड़ो, मोहम्मद रजब सेहतो, हेडमास्टर मोहम्मद हसन मक्सी समेत ॿियनि उस्तादनि ऐं शहरियुनि शिरकत कई। शिरकत कंदड़नि जो चवणु हो त एकता ॾिहाड़ो असां लाइ ईद जीअं आहे। ॿारनि में वॾो जोश जज़्बो आहे। उन ॾींहुं असीं टोपियूं अजरकूं पाए पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदा आहियूं त जीअं ईंदड़ नसल बि असांजी सकाफ़त खां चङी रीति वाक़िफ़ हुजे। असां मच कचहरियूं रैलियूं कढी पंहिंजा सकाफ़ती विरसा पेश कंदा आहियूं। उन मौक़े ते शागिर्दनि सिंधी लोक गीतनि ते रक़्स कयो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची